सरहद में क़ौमी शाहरा ते ट्रक ऐं मोटरसाइकिल मथा चढ़ी वई आहे। पुलिस एहलकार फौत थी वियो आहे। हादसे में पुलिस एहलकार अब्दुल सत्तार शाह चीभाट जी फौत थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां ताईं अफ़सोसनाक ख़बर शेयर पिया क्यों सरहद में जिते क़ौमी शाहरा ते ट्रक मोटरसाइकिल मथा चढ़ी वई है, जंहिंजे नतीजे में पुलिस एहलकार चीभाट जी फौत थी वियो आहे। हादसे के नतीजे में पुलिस एहलकार अब्दुल सत्तार शाह चीभाट जी फौत थी वियो आहे, जॾहिं त संदसि लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। सरहद के क़ौमी शाहरा ते ट्रक मोटरसाइकिल मथा चढ़ी वई है, जंहिंजे नतीजे में पुलिस एहलकार फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अवांखे अपडेट कंदा हलूं त सरहद में क़ौमी शाहरा ते ट्रक मोटरसाइकिल मथा चढ़ी वई आहे। पुलिस एहलकार फौत थी वियो आहे। हादसे में पुलिस एहलकार अब्दुल सत्तार शाह चीभाट जी फौत थी वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां ताईं ख़बर पहुचाई पिया। सरहद में जिते क़ौमी शाहरा ते ट्रक मोटरसाइकिल मथा चढ़ी वई है, हादसे के नतीजे में पुलिस एहलकार अब्दुल सत्तार शाह चीभाट जी फौत थी वियो आहे, जंहिंजो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे।